नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त नांगनि जा घणा क़िस्म आहिनि, नांग किथे रहनि था ऐं कहिड़ी खुराक खाइनि था, इन्हनि नांगनि खे कीअं वस में कजे। हिन हवाले सां ॾिसूं था हरीश KBC जी हिन रिपोर्ट में। ॿुधायूं था नाग बला खण खपर कारो कबरो तिलीर फिलीर झूड़ पदम ल्यारी बुराड़ जीरा टोकर टमीण खूंटो खेड़ू ये नांगनि जा जातूं आहिनि। जॾहिं वठंदा आहियूं तॾहिं हुनखे डोई ॾींदा आहियूं पीरान पीर बादशाह पीर जी, ॿुधे न, उन ते हलंदा आहियूं। ऐं ॿियो जे हिकिड़ी ॻाल्हि आहे, ख़ुदा न का धक हणी वञे पोइ वरी हिन जी मण लॻायूं था असां पाण, उन ते माना ज़हर छिके वेठे थी। ऐं मण जी वरी माने आहे हाणे सर्दी जी टाइम ईंदी न तॾहिं नांग रहंदो आहे ज़मीन जे अंदरि लिकी वेंदो आहे न, पोइ उनखे छा कंदो माना बुख जी खुश्की लॻंदी न तॾहिं माना मिटी चटींदो आहे, पोइ मिटी जी रिझी ऐं ज़हर जी रिझी माना तारू में टिकली ॿधिजी वञे थी, माना मण थी वञे थी, ॿुधे न। ऐं साम्हूं वरी नांग निकिरंदो, साम्हूं पंहिंजे न चेट वारे महीने में ॿाहिरि निकिरंदो आहे, ॿुधे न। हीअ नांगनि जा क़िस्म आहिनि, ॿुधे न। तूं नांग के बेगुराब बि वेठा आहिनि, के लुंडियूं बि आहे, के खपरूं भी आए, के हण खण आए, के घोड़ियाल आए, के सरंग आए, ये नांग जा क़िस्म जातूं आए, ॿुधे न। ऐं ॿियो वरी रेगिस्तान में आए ही लुंडियूं आए, ॿियूं बलाऊं आहिनि, ॿुधे न। पद्म नांग आए, तिलहर आए, ही नांग जा क़िस्म आहिनि। तो खुराक झंग में जेकॾहिं खाईंदो आहे तो चूहो खाईंदो आहे, ॾिॾर खाईंदो आहे, जेके इहे हुनजो खाधा खुराक ई। जेकॾहिं असां वटि हूंदो त असां हिनखे कुकड़ जो बेदो ॾींदा आहियूं, गोश्त ॾींदा आहियूं, हुनखे खीर पीआरींदा आहियूं, ओड़े हिसाब खां रहंदो आहे। सीउ जो ही जेके नांग आहे भाड़ी आहे सफ़ा, हुनखे असां छा कंदा जो रुई में रखी कपिड़नि में वेड़ी इन्हनि कहिड़े नमूने रखंदा हिनखे सीउ महसूसु न थिए। सीउ महसूसु थी वियो त माना इन में शइ पाए कोन, मरी वेंदो जहिड़ो करे, ठीकु आहे। हिननि खां असांजे बचनि खां वधीक हिनखे संभाले रखंदा आहियूं, तॾहिं असां नांग रहंदो आहे, ठीकु आहे। हुनखां हिन जे ॿिए हवाले सां इहे जे नांग मादी ऐं नर जी छा सुञाणंदी, मादी नर जी सुञाणी इहे हूंदी जो मादी मस्ती न ॾेखारींदी, नर पंहिंजी मस्ती ॾेखारींदो आहे। ॿी ॻाल्हि जेका इहा थींदी आहे जो मादी नर जी जेका हुनजो मुंहुं जेका आहे हूंदो मादी जो डुगो हूंदो आहे, जेको नर हूंदो उनजो डिमो मुंहुं हूंदो आहे, हुनमें असांखे ख़बर पवे थी। ऐं नांग जेकॾहिं अचे वञे त हुनजे पटे जी असांखे ख़बर पवंदी आहे, उन पटे में असांखे एतिरी ख़बर पवी सघे थी जंहिंमें नर आहे या मादी आहे, या हितां आयो वञे हितां वियो आहे, उनजी बि असांखे माना उनजो तजुर्बो हूंदो आहे, असांखे ख़बर आहे, ठीकु आहे। असांजो नांग बलान जो माना इन्हनि जो पीरान पीर दस्तगीर जे कड़े कलाम में वठंदा आहियूं असीं। माण्हू चवनि था ॾंद भॼनि ॿिया भॼनि, न, पीरान पीर दस्तगीर खे वॾो ताक़त आहे ऐं उनजे कड़े खे वॾी ताक़त आहे हिकिड़ी। उन में हलंदा आहियूं 12 महीना 6 महीना, जहिड़ो भला हूंदो ओड़े हिसाब खां रखंदासीं। वरी उनजे माईंदे त वरी उनखे छॾिणो पवंदो आहे, ठीकु आहे। कुझु तो नांग जेके गुरपीर वारा आहिनि, कुझु बेगुराबा आहिनि, ठीकु आहे। बेगुरू आहे उनखे वरी टल जे हिसाब खां हलणो पवंदो आहे, ॿुधनि। उनखे 2.5 महीने जो मुदो हूंदो, 1.25 महीने ताईं मुदो हूंदो आहे। कारो असील नाग 12 महीना 6 महीना मुदे में वेही रहे थो, ठीकु आहे, हीअ असील आहे। ऐं जेके थर जी बलाऊं जी हण खण बला आहे, हुनजो ज़हर तमामु एतिरो वधीक आहे, हेॾा धक हणी हेॾा खण। पीअण बला आहे उहो छा कंदी आहे, कहिड़े नमूने धक हणंदी आहे, जो उहो पीअण बला धक उड़े जे हिसाब खां हणंदी आहे, जो राति जो माण्हू गुगार हणी सुम्हे थो न, उनजे मुंहुं मथां माना ज़हर हारी थी, ज़हर हारी ऐं वापसि वरंदी तॾहिं उन पुछ जो एॾो धक हणंदी जो छिरक भरी उथी पवंदो। उहो जीअं ज़हर अंदरि लहंदो न, तारू में ज़हर जी टिकली भरिजी वेंदी आहे उनजी, ठीकु आहे। पोइ सिज जी रोशनी निकिरण खां उनजी टिकली फाटी वञे थी ऐं उहो माण्हू मरी वञे थो, उनजो को इलाजु कोन थींदो आहे, ठीकु आहे। तो अहिड़े हिसाब सां कई बलान जा करतब आहिनि, कई बलान जी क़िस्मनि, कई जातूं आहिनि नांग बलान जूं, ठीकु आहे। कुझु क़िस्म अहिड़ा आहिनि जंहिंमें ज़हर बि कोन आहे, कुझु क़िस्म अहिड़ा आहे जंहिंमें ज़हर तमामु वधीक घणो आहे, ठीकु आहे। ओड़े हिसाब सां नांग बला जेके असां हलूं था जो पीरान पीर दस्तगीर जे कड़े कलाम जे हिसाब खां वठंदा आहियूं, अहिड़ी कड़े कलाम जे हिसाब खां वरी छॾिणो